अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं नमक जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। इस्लामाबाद जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में औरत जज सेबा चौधरी खे धमकी ॾियण वारे केस में इमरान खान जा नाक़ाबिल ज़मानत गिरफ़्तारी वारंट मुअत्तल करण जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो। एडिशनल सेशन जज फैज़ान हैदर गिलानी जी अदालत में इमरान खान पारां औरत जज खे धमकी ॾियण वारे केस में वारंट मुअत्तल करण वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। IMF चयो आहे त पाकिस्तान जी आइनी सरगर्मियुनि में मुदाख़लत जी ज़रूरत नाहे। आलमी मालियाती फंड जे तर्जुमान ॼाणायो आहे त पाकिस्तान में चूंडुनि जी आइनी हैसियत ऐं वक़्त बाबति फ़ैसिलनि जो इख़्तियार फ़क़ति पाकिस्तानी इदारनि खे आहे। सखर डिवीज़न में अमन अमान जी बहाली ऐं अवाम खे तहफ़्फ़ुज़ ॾियणु पुलिस लाइ चैलेंज बणिजी वियो आहे। DIG सखर ॾोहारियुनि खे पाण मुरादो पेश थियण जी वार्निंग ॾेई छॾी आहे। जावेद जिस्कानी जो चवणु आहे त पुलिस आरो पेश न थींदड़ ॾोहारी मारिया वेंदा। कोटली में लाइव स्टॉक खाते पारां मुद्दे ख़ारिज दवाऊं ॾियण सबबि मालवंदनि जूं 10 ढगियूं मरी वयूं। मालवंदनि पारां वेटनरी डॉक्टरनि ख़िलाफ़ एहतजाज, फौरी अज़ाले जो मुतालबो करे छॾियो। खानपुर महल में रमज़ान ऑर्डिनेंस यार्ड में शहरनि जी तस्लील कंदड़ SHO मुअत्तल। पुलिस इख़्तियारनि क़ाबिल भयो जी हरकतुनि जो नोटिस वरितो ऐं उहिदे तां मुअत्तल करे छॾियो। नाज़रीन, हुयूं हिन वक़्त ताईं जी हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न भुलिजो।